ये शाख केरिया केरिया शाख जेका नसर रूप टंडोलियार का नसरपुर रोड के का क्रॉस थी करे जरवार मोरी का जेको सो अंदर तरफ एक फरलांग अंदर तरफ जेको सो 150 पूरे फरलांग मंझि जेको तो पानी मथा शाख जे पलटे पियो। पासन वारियूं बनियूं भी ॿुॾियूं आहिनि ऐं तंहिंखां पोइ गस बंदि पियो, रस्तो बंदि आहे, आवाम परेशान लॻी पई आहे। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण करे रहिया आहिनि। एसडीओ जेको आहे मीर ज़हूर राजपूत उनके फ़ोनूं कयूं आहिनि त हू सुबुह जो 7 बजे खां माना पाणी हलंदड़ आहे जेको फ़ोनूं करे करे 9 बजे वञी दर बंदि कराया आहिनि शाख जा। ऐं उनजो ऑफिसर अञा ताईं को बि न आहे पहुतो जेको माना इन जो कमु कराए गस बंदि रस्तो क्लियर कराए ॾिए, उहो बि अञा को बि ऑफिसर उन जो न आहे पहुतो। इहा शाख केरिया शाख जेका नसर रूप टंडोलियार का नसरपुर रोड के का क्रॉस थी करे जरवार मोरी का जेको सो अंदर तरफ एक फरलांग अंदर तरफ जेको सो 150 पूरे फरलांग मंझि जेको तो पानी मथा शाख जे पलटे पियो। पासन वारियूं बनियूं भी ॿुॾियूं आहिनि ऐं तंहिंखां पोइ गस बंदि पियो, रस्तो बंदि आहे, आवाम परेशान लॻी पई आहे। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण करे रहिया आहिनि। एसडीओ जेको आहे मीर ज़हूर राजपूत उनके फ़ोनूं कयूं आहिनि त हू सुबुह जो 7 बजे खां माना पाणी हलंदड़ आहे जेको फ़ोनूं करे करे 9 बजे वञी दर बंदि कराया आहिनि शाख जा। ऐं उनजो ऑफिसर अञा ताईं को बि न आहे पहुतो जेको माना इन जो कमु कराए गस बंदि रस्तो क्लियर कराए ॾिए, उहो बि अञा को बि ऑफिसर उन जो न आहे पहुतो। इहा शाख केरिया शाख जेका नसर रूप टंडोलियार का नसरपुर रोड के का क्रॉस थी करे जरवार मोरी का जेको सो अंदर तरफ एक फरलांग अंदर तरफ जेको सो 150 पूरे फरलांग मंझि जेको तो पानी मथा शाख जे पलटे पियो। पासन वारियूं बनियूं भी ॿुॾियूं आहिनि ऐं तंहिंखां पोइ गस बंदि पियो, रस्तो बंदि आहे, आवाम परेशान लॻी पई आहे। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण करे रहिया आहिनि। एसडीओ जेको आहे मीर ज़हूर राजपूत उनके फ़ोनूं कयूं आहिनि त हू सुबुह जो 7 बजे खां माना पाणी हलंदड़ आहे जेको फ़ोनूं करे करे 9 बजे वञी दर बंदि कराया आहिनि शाख जा। ऐं उनजो ऑफिसर अञा ताईं को बि न आहे पहुतो जेको माना इन जो कमु कराए गस बंदि रस्तो क्लियर कराए ॾिए, उहो बि अञा को बि ऑफिसर उन जो न आहे पहुतो।